कंदकोट में अगवा कयल मासूम ॿाड़ी समरत कुमार की आज़ादी लाइ सियासी समाजी अगवाननि तरफां 12 में एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन शहर के मुख़्तलिफ़ चौराहनि खां रैली कढी अवामी प्रेस क्लब पहुता, जिते हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मासूम ॿारनि खे अगवा करे ज़हनी जिस्मानी तशद्दुद जो निशानो बणायो वञे थो। ॿारनि जे हक़नि लाइ कमु कंदड़ इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे पिणु नोटिस वठणु घुरिजे। सिंध में धाड़ेल कल्चर बदअमनी उरूज ते आहे, जंहिं ख़िलाफ़ लाॻापियल इंतज़ामिया सख़्त तहरुक वठी बदअमनी खे बिंचो ॾेई अवाम जी जान माल ऐं बचनि जो तहफ़ुज़ ॾिनो वञे। मुज़ाहिरे जी अॻवानी वकार चोलियाणी, जेकाल कल्होड़ो, ज़ुहैब चोलियाणी, निसार अमीराणी, मोहम्मद हसन सोलंकी ऐं ॿिया करे रहिया हुआ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।